बुकेरा शरीफ बुकेरानी सब डिवीजन में पानी की शदीद खोट बरकरार। चाकर शाग की पुछड़ी के आबादगारन जो पानी की खोट खिलाफ बुकेरानी रेगुलेटर मोरी ते एहतजाज। आबपाशी खाते के कामूरन खिलाफ एहतजाज। खबर मौजूद बुकेरा शरीफ चाकर शाग के पुछड़ी के आबादगारन गुलाम मुर्तजा रिंद, अख्तियार अली रिंद, गुलाम रसूल रिंद, अब्दुल सत्तार सोलंकी, महदूद खासखेली, नूर मोहम्मद लिगारी, रजीब खासखेली समेत समें आबादगारन जो एहतजाज जारी। चाकर शाग के पुछड़ी के आबादगारन एहतजाज कंदे चयो त चाकर शाग से मुक़रर थियल कामूरा नव मेल जा समूरा वाटर कोर्स टोड़े छॾिया आहिनि। असां वणनि जी पोखी त न करे सघियासीं, पर हाणे टमाटे ऐं बसर जो ॿिज बि पाणी जे करे सड़ी रहियो आहे। आबादकारनि जो वधीक चवणु हो त ऑफिसर अॼु पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि ऐं असीं रोडनि ते एहतजाज करे रहिया आहियूं। पाणी जी विर्छ बराबरि कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची